दादू में बोरी बरसात मुतासरन जी वाहड़ न थियण ख़िलाफ़ दादू एक्शन कमेटी पारां डिप्टी कमिश्नर हाउस अॻियां ॿिए ॾींहुं बि धरणो हंयो वियो। डिप्टी कमिश्नर हाउस आरो धरणो हणी वेठल दादू एक्शन कमेटी जे चेयरमैन गुलाम मुस्तफ़ा जामरी, आशिक अली ज़ौर, समाजी अॻवान रजब शाहानी ऐं ॿियनि चयो त बोर बरसात सबबि माण्हुनि जा घर ऐं चपाए माल समेत सभु कुझु लुढ़ी वियो आहे, पर इंतज़ामिया उन्हनि जी का बि मदद नाहे कई। हुननि चयो त दादू में केतिराई ॻोठ पाणी हेठि आहिनि ऐं उन्हनि में माण्हू बि फाथल आहिनि, पर चूंडियल नुमाइंदनि तोड़े इंतज़ामिया जे अमलदारनि के बि क़दम नाहिनि खयां। रोडनि रस्तनि ते बि यारो मददगार वेठल मुतासरनि जी बि वाहड़ नाहे थी सघी, जेको ज़ुल्म आहे। अॻवाननि जो चवणु हो त ॿिनि ॾींहनि खां मुसलसल एहतजाज करे रहिया आहियूं, पर अमलदारनि जे कन ते जू बि नथी चुरे। मुतासरनि जी मदद लाइ इंतज़ामिया तोड़े चूंडियल नुमाइंदनि खे क़दम खणणा पवंदा। दादू एक्शन कमेटी जे अॻवाननि वॾे वज़ीर मुराद अली शाह खां मुतालबो कयो त बोर ऐं बरसात मुतासरनि खे खाधे पीते समेत ॿियूं बुनियादी सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो।